सिनासिन ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कयूं पिया। कंधकोट खां कराची लाइ निकितल मोहब्बत सिंध बेदार मार्च मेहड़ पहुची वियो आहे। कंधकोट खां कराची जे लाइ निकितल मोहब्बत सिंध बेदारी मार्च मेहड़ पहुची वियो आहे। सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि मार्च में शरीक थी अॻवाननि जो इस्तक़बाल कयो आहे। उमेर बाब चांडियो मोहब्बत सिंध बेदार मार्च में शरीक आहे, जॾहिं त सिंध जे वसीलनि ते कंहिंखे बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। अयाज़ लतीफ़ पलीजो जो इहो चवणु आहे। सिनासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कंधकोट खां कराची लाइ निकितल मोहब्बत सिंध बेदार मार्च मेहड़ पहुची वियो आहे। सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि मार्च में शरीक अॻवाननि जो इस्तक़बाल कयो। उमेर बाब चांडियो मोहब्बत सिंध बेदार मार्च में शरीक आहे, जॾहिं त अयाज़ लतीफ़ पलीजो जो इहो चवणु हुयो त सिंध जे वसीलनि ते कंहिंखे बि कब्ज़ो करण न ॾींदासीं।